अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं महबूब उमर जो अॼु जी हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि यूट्यूब वीडियोज़ जे लाइ आइडियाज़ किथां अचनि। काफ़ी सारा दोस्तों खां पुछंदा आहिनि त यूट्यूब ते तूं वीडियो ठाहींदो आहीं रोज़ानी हिकिड़ी वीडियो ऐं उन जा तूं आइडियाज़ किथां आणींदो आहीं। अॼु तव्हांखे ए टू ज़ेड सभु कुझु सभई राज़ ॿुधाइण वारो आहियां। उमेद आहे हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी, पर उन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते क्लिक कयो, हुन वीडियो खे लाइक कयो। अचो त शुरूआति कयूं। दोस्तों, सब खां पहिरीं तव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल जे लाइ टॉपिक कहिड़ो चूंडियो आहे, तव्हांखे आइडियाज़ मिली वेंदा। टॉपिक कहिड़ो चूंडियो आहे? टॉपिक तव्हां उहो चूंडियो जंहिंजे बारे में तव्हां अॻु में ई नॉलेज आहे। जेकॾहिं तव्हां यूट्यूब कोर्स न आहे ॾिठो त तव्हां हिते क्लिक करे पहिरियों वीडियो ॾिसो, उन में मूं तव्हांखे ॿुधायो आहे तव्हांखे टॉपिक कहिड़ो चूंडणु घुरिजे। अॼु वरी तव्हांखे आउं डिटेल सां सम्झायां थो त तव्हांखे टॉपिक कहिड़ो चूंडणो आहे, जंहिंजा तव्हांखे आइडियाज़ एतिरा हूंदा, तव्हां वटि एतिरा हूंदा जो तव्हां वीडियोज़ ठाहे ठकी पवंदो, पर तव्हांजा आइडियाज़ कोन खुटंदा। सही, तव्हांजो शौक़ु, तव्हांजो पैशन, जेको कमु तव्हांखे अचे थो। जेकॾहिं तव्हां ॻाइणा आहियो, तव्हांखे ॻाइणु अचे थो, त तव्हांखे कंहिं टॉपिक जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं तव्हां शाइर आहियो, तव्हां पंहिंजूं पढ़ायूं सभिनी जूं शाइरियूं यादि आहिनि, त तव्हांखे टॉपिक जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं तव्हां फ्रीलांसर आहियो ऐं तव्हां मुख़्तलिफ़ शयूं पंहिंजी ज़िंदगी में क्रिएटिव आहियो, अलाए छा इनोवेटिव आहियो, जेको कुझु चाहियो ठाहे था सघो, त तव्हांखे आइडियाज़ जी ज़रूरत न आहे। तव्हांखे जेकॾहिं मिसाल तौरु आउं ॾियां थो, जेकॾहिं आउं टेक्निकल वीडियोज़ ठाहियां थो, त मूंखे टेक्निकली एतिरी ॼाण हुअणु घुरिजे जो आउं कंहिं टॉपिक ते ॻाल्हायां त कलाकनि जा कलाक ॻाल्हाईंदो रहां। मूंखां केरु पुछे त कंप्यूटर छा आहे, ऐं हुनखे ॿुधायां, मोबाइल फ़ोन छा आहे हुनखे ॿुधायां, टच स्क्रीन कीअं थी कमु करे हुनखे आउं ॿुधाए सघां, रैम छा हूंदी आहे हुनखे आउं उन ते पूरो कलाकु ॻाल्हाए सघां कंहिं बि हिकिड़े टॉपिक ते। प्रोसेसर छा आहे, फलाणो छा आहे, बैटरी छा आहे, इमेज छा हूंदा आहिनि, सभु कुझु। हालांकि मूं काफ़ी सारी शयूं ॿुधायूं आहिनि, जेकॾहिं तव्हां न आहिनि ॾिठियूं त तव्हां मुंहिंजे चैनल ते वञी करे ॾिसी सघो था। सो जेकॾहिं तव्हांखे हर क़िस्म जी नॉलेज आहे, जंहिं बारे में तव्हांखे ॼाण आहे, उन ई बारे में तव्हां चैनल खोलींदो, तव्हांखे कंहिं आइडियाज़ जी ज़रूरत कोन हूंदी। ऐं ॿिया खोड़ सारा माण्हू बहाना कंदा आहिनि, उन्हनि वटि आइडिया हूंदा आहिनि, पर उहो बहाना कंदा आहिनि, यार अॼु मूं वटि कैमरा सही न आहे, मुंहिंजी मोबाइल कैमरा तव्हां ॾिसी सघो था घटिया क़िस्म जी रिज़ल्ट आहे, पर आउं वीडियोज़ ठाहींदो आहियां। सही, ऐं हुनखे घटिया कोन चवंदो आहियां, ॿिया माण्हू चवंदा आहिनि, ऐं चवां थो ज़बरदस्त क़िस्म जी रिज़ल्ट आहे इहो। सही, ऐं मुंहिंजो आवाज़ क्वालिटी ख़राबु आहे, सुठी आहे, ॿाहिरि बैकग्राउंड जो आवाज़ फलाणो हू सभु कुझु अचे थो, ऐं वीडियोज़ ठाहे छॾींदो आहियां। पर हिकिड़ो दोस्त आहे जंहिंजो नालो कोन थो खणा, हू चवंदो आहे त यार नॉइस हो, हुन करे रिकॉर्ड कोन कयुमि। 4 महीननि खां पोइ हिकिड़ी वीडियो ठाहींदो आहे ऐं मूंखां अॻियां चैनल ठाहियो अञा ताईं। उहो ई इहो सुठो जो हुनखे काफ़ी सारनि दोस्तनि सपोर्ट कई आहे, जो थोरो घणो अॻिते निकितो वरी बि रहिजी वियो। तव्हांजी सपोर्ट तव्हां पाण करे सघो था, पोइ तव्हां ॿिए कंहिंखे चओ तव्हां टॉपिक ई उहो चूंडियो जंहिंमें तव्हांखे आइडियाज़ जी ज़रूरत न पए। अञा तव्हांखे हिकिड़ो इज़ी टॉपिक ॿुधायां जंहिंमें तव्हांखे कंहिं क़िस्म जी कंहिं आइडिया जी ज़रूरत न आहे, कंहिं क़िस्म जी कंहिं तव्हांखे स्क्रिप्ट जी ज़रूरत न आहे। उहो आहे व्लॉगिंग। व्लॉगिंग करण जे लाइ तव्हांखे कंहिं आइडिया जी ज़रूरत न आहे। सुबुह सवेर जितां उथो था, जॾहिं वञो था, उहो सभु कुझु रिकॉर्ड करे छॾियो पंहिंजे फ़ोन में। शाम जो अची हुनखे एडिट कयो, एडिट करे सुभाणे व्लॉग ठही वियो, ठाहे छॾियो। इज़ी आहे। ऐं व्लॉग माण्हू ॾिसनि बि था, ऐं न त कोन था ॾिसनि था। ऐं जंहिं बारे में तव्हांखे नॉलेज न आहे, मिसाल तौरु हींअर मूंखे स्पोर्ट जे बारे में का नॉलेज न आहे, ऐं स्पोर्ट जे बारे में हिकिड़ो चैनल ठाहे छॾियां, मूंखे केॾी ख़बर त कंहिंजी विकेट छा खे चइबो आहे, केतिरो स्कोर कंहिंजी टीम जो थियो, फलाणो हू हुनजे बारे में, फलाणो प्लेयर कीअं खेॾियो, फलाणे प्लेयर घणियूं रन्सूं ठाहियूं, ऐं फेल वेंदुसि न मुकमल। हिकिड़े ॾींहुं आउं खणी कंहिंखां वठां, यार मूंखे टॉपिक ॾे, उन ते वीडियो ठाहियां, ॿिए ॾींहुं किथां आणींदुसि टॉपिक। सम्झण जी कोशिशि कयो, सियाणा थियो, टॉपिक खोड़ आहिनि, पर असल में उहे तव्हां वटि आहिनि, ॿियो कंहिं वटि बि न आहिनि। तव्हां उहे ॻोल्हिया न आहिनि। कीअं ॻोल्हींदो तव्हां उन ई टॉपिक ते चैनल ठाहियो न जेको तव्हांखे अचे थो। लाज़िमी न आहे तव्हां जो जेको शौक़ु आहे उहो तव्हांखे अचे, तव्हां हुनजे बारे में सिखी बि सघो था यूट्यूब ते वञी करे। जेको तव्हांजो शौक़ु आहे हुनखे फॉलो करियो था, त तव्हां मिसाल तौरु मूंखे शौक़ु आहे त आउं हिकिड़ो वॾो मोटिवेशनल स्पीकर थियुसि, ऐं मोटिवेशन वारी का शइ ई कोन्हे मूं में। मूंखे पहिरीं किताब पढ़णा पवंदा, मूंखे पहिरीं उहो जेके मोटिवेशनल स्पीकर आहिनि उन्हनि खे ॿुधणो पवंदो, उन्हनि खे ॾिसणो पवंदो, उन्हनि खे फॉलो करिणो पवंदो, ऐं उनखां पोइ आई बिकम अ मोटिवेशनल स्पीकर। सही आहे। सो हुनजे लाइ तव्हांखे सिखणो पवंदो,
ऐं एतिरो सिखो जो तव्हां कंहिं बि टॉपिक ते कंहिं हिकिड़े पर्टिकुलर टॉपिक ते हिकिड़ो पूरो मेन्यू आहे उन मां कंहिं बि हिकिड़े टॉपिक ते वेही करे ॻाल्हायो त कलाकनि जा कलाक 2 कलाक त वधीक अहिड़ी वीडियोस जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटीअ निशान ते क्लिक करे छॾियो हिन वीडियो खे अञा ताईं लाइक न कयो त लाइक करे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कयो। मिलां थो साॻी वीडियो में तेसीं ताईं ईंदा इजाज़त हाफ़िज़ गुड बाय। पर हुन खां पहिरीं कमेंट में ॿुधायो तव्हांजी शौक़ु कहिड़ो आहे ऐं तव्हांजो टॉपिक कहिड़ो आहे। हाफ़िज़।